इंसान की जान बचाना, पूरी इंसानियत की जान बचाना चाहिए। जो अपने नाज़रीन, लाल शहबाज़ कलंदर जे मेले ते ज़ाइरीन सां रोड हादसो पेश आयो आहे। नवाबशाह मां ख़बर शामिल कंदासीं त लाल शहबाज़ कलंदर जे मेले ते ज़ाइरीन सां रोड हादसो 4 माण्हू फौत, 8 शदीद ज़ख़्मी थी पिया। 3 सख़्त सीरियस हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़, जॾहिं त फ़ौतियुनि में मोहम्मद अज़ीम, बाबर अली, मेराज अहमद, ज़फ़र अली आहिनि, जिन खे एम्बुलेंस ॾियण खां इंतज़ामिया इनकार करे छॾियो। वारसनि जो इल्ज़ाम लुड़क लाड़ींदे पंजाब लोधरान जो रहवासी सैयद ज़ैदी शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं त असांखे ख़ुदा रा सख़र ताईं एम्बुलेंस सर्विस ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजा वारसनि जा मड़ पंजाब खणी वञूं। नाज़रीन, वरी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाल शहबाज़ कलंदर जे मेले ते ज़ाइरीन सां रोड हादसो, 4 माण्हू फौत, 8 शदीद ज़ख़्मी, 3 सख़्त सीरियस हालत में नवाबशाह इस्पताल। ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जॾहिं त फ़ौतियुनि में मोहम्मद अज़ीम, बाबर अली, मेराज अहमद, ज़फ़र अली आहिनि, जिन खे एम्बुलेंस ॾियण खां इंतज़ामिया इनकार करे छॾियो। वारसनि जो इल्ज़ाम लुड़क लाड़ींदे पंजाब लोधरान जो रहवासी सैयद ज़ैदी शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं त असांखे ख़ुदा रा सख़र ताईं एम्बुलेंस सर्विस ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजा वारसनि जा मड़ पंजाब खणी वञी सघूं। तो आप इनको सक्कर तक पहुँचाएँ, सक्कर से इनको आगे और मज़ीद सहूलत मिल जाएगी। बात की आपने जी हमने अभी बात की है, वो बोल रहे हैं हम नहीं दे सकते सहूलत, सिर्फ हम लोकल ही देंगे, सक्कर भी नहीं देंगे, यहीं से नवाबशाह से हैदराबाद तक देंगे। अच्छा, अब जाना है इनको पंजाब में, वो भेज दे रहे हैं हैदराबाद। अब अच्छा क्या सूरत हाल है अभी? सूरत हाल ये है सर कि यहाँ पे हमारी बॉडियाँ इस तरह तकरीबन हैं। अब ये देखिए, ये एम्बुलेंस वगैरह हैं, एक एम्बुलेंस 65 हज़ार रुपये ले रही है पंजाब का। हमारी सिंध हुकूमत से अपील है कि कम से कम हमें 1122 की सहूलत दी जाए। सहूलत 1122 की सिंध में भी है, 1122 की सहूलत बुरे वाला में भी है। हमारी सिंध हुकूमत से अपील है कि भी हमें ये 1122 की सहूलत दी जाए, ताकि एक तो हम पहले मरे हुए हैं भाई, कम से कम ये किराए से ना मरे हम। जो हमारे पास 6 जनाजे हुए, हाँ, कितनी एम्बुलेंस चाहिए? हमारे 4 जनाजे और 2 बिल्कुल सीरियस हालत में, कम से कम हम उन्हें घर तक पहुँचा सकें। हमें बस इतनी हमारी रिक्वेस्ट है, बराए मेहरबानी ये तवज्जो करेगा। और नालो छा है? मल्हार खान मशहूर ये छा मतलब दिया साईं, ये सुबह जो सेवन शरीफ में वञण वारा जेके पंजाब में बुरे वारा जेके बुरे वाला मूं पंजाब में जेके ज़ाइरीन ईंदा आहिनि पूरी पाकिस्तान में ईंदा आहिनि मेले ते? हाँ, मेले ते, साईं जे मेले ते उहे उनजो रस्ते में एक्सीडेंट थियो, सेवन शरीफ वञनि पिया काज़ी अहमद जे क़रीब। ऐं कल्ह बि 5 लाशूं मिलियूं आहिनि, अॼु बि ही 4 लाशूं। ऐं अवां ॾिसो पिया त हिते माना वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त इही जेके वैननि वारा आहिनि या जेके ड्राइवर हज़रात आहिनि, उन्हनि ते को बि मक़सदु के उन्हनि खे कंहिं शइ जी परवाह न आहे। रोज़ाना आहे बेस ते ॾिसो पिया त एक्सीडेंट थियनि पिया, माण्हू मरनि पिया, माण्हू शहादतूं ज़ख़्मी थियनि पिया, ऐं उन्हनि जो को सही तरीक़े सां उन्हनि ते को लाइमल को ॾिनो वञे। ऐं मां इहा अपील कंदुसि सभिनी खे। ॿियो हिन मां तव्हां ॾिसो पिया त हीअ पंजाब में जेके डेड बॉडियूं पियूं आहिनि, 4 हिते आहिनि, 2 काज़ी अहमद में 2 हिते आहिनि, ऐं 8 माण्हू हुननि जा ज़ख़्मी आहिनि। उहे एम्बुलेंस कराइनि पिया, जेके एम्बुलेंस वारा आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे इहो सिंध में जेका पंजाब ईंदी उनजो किरायो घणो आहे, 85,000 80,000 रुपया, लेकिन हिननि जेको 65,000 ते हिननि गाॾियूं करायूं, 4 गाॾियूं करायूं, ऐं लाशूं खणी वञनि पिया ओॾे पंजाब में। मां इहो सिंध हुकूमत खे पंहिंजे तमामु जेके वेलफेयर जा जेके इदारा उन्हनि सभिनी खे अपील कंदुसि, ख़ुदा रा अहिड़े मौक़े ते तव्हां अचो, हिननि जी जेका वेलफेयर थियणु खपे। हिन महिल जेको आहे त मां हिते सुबुह खां वठी करे हिते कमु कयूं पिया, ऐं इहा कोशिशि कयूं पिया त हिननि जूं जेके डेड बॉडियूं आहिनि उहे पंजाब मोकिलाइनि, जेके ज़ख़्मी आहिनि उनखे पोइ उते मोकिलाइनि त उन्हनि जो बहितर इलाजु थी सघे। ऐं इंशाअल्लाह ताला असां इहो कोशिशि करे, हिन में तव्हां मुंहिंजे बैकअप में ॾिसो पिया हिते तव्हां सभु माण्हू गाॾियूं बीठियूं आहिनि, इंशाअल्लाह ताला इन्हनि खे उते पंजाब मोकिलाईंदासीं। जेको असांखे वक़्तु पुॼे पियो असां ज़रूरु हुननि जे कंदासीं।